नाज़िम दादू में तालीम की बहाली लाइ उस्तादनि तरफ़ां रैली कढी वई आहे। उन हवाले सां ॾिसूं नवीद कुरैशी जी ही रिपोर्ट। शागिर्दनि पारां हिकु रैली कढी वई आहे जेका दादू प्रेस क्लब वटि पहुती आहे। हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त को शागिर्दनि में उत्साह पैदा कयो वञे, पंहिंजी नियाणियूं पढ़ायो, पंहिंजा शागिर्द पढ़ायो, पंहिंजनि ॿारनि खे पढ़ायो। उन सिलसिले में जेका ही मुहिम हलाई पई वञे, उन सिलसिले में ही जेका अॼु उस्तादनि ऐं शागिर्दनि रैली कढी आहे। अचो उस्तादनि खां पुछा कयूं छा था चवनि। जेको तालीम हर ॿार जो फ़र्ज़ु आहे, हक़ आहे ऐं मासूम ॿारनि खे, नियाणियुनि खे, बचड़नि खे पंहिंजनि खे पढ़ायो त जीअं अॻिते वधी हू जेके आहे के मक़ाम ते पहुचनि। उन लाइ असां रैली कढी आहे। असां दादू प्रेस क्लब जे आॾो सिविल सोसाइटी सां गॾिजी असां पेटेल जा उहिदेदार उहे एहतिजाज था कयूं ऐं मुतालबो था कयूं हुकूमत सिंध खे त तइलीम में जेके अणहोद शयूं आहिनि, जेके खोट आहिनि, उस्तादनि जी खोट आहे, स्कूलनि जी खोट आहे, बाउंड्री वाल जी खोट आहिनि ऐं दर्सी किताबनि जी खोट आहे, ॿियूं खोट सारियूं शयुनि जी खोट आहे, मुलाज़िमनि जी खोट आहिनि, उहा पूरी करे ऐं तइलीम जी बहितरी लाइ जेको आहे हुकूमत सिंध इहो कमु करे त जीअं सिंध जेको आहे ॿियनि मुल्कनि सां शाना बशाना तइलीम जे हवाले सां पंहिंजो किरदारु अदा करे। तइलीम जो ॾाढो मल्हायो पियो वञे। इन जागृता मुहिम जे हिसाब सां त असांजी हुकूमत जे आॾो के मसइला रखूं त असां वटि स्कूलनि जी जेकी सहूलियतूं आहिनि स्कूलनि में उहे तमामु घटि आहिनि ऐं हिन कोरोना जे करे ॿारनि जी तइलीम सख़्तु मुतासिर थी आहे। इन जे लाइ को बंदोबस्तु कयो वञे, का प्लानिंग ठाही वञे। ऐं स्कूलनि में स्कूलनि आहिनि, ख़ासि तौर ते फर्नीचर आहे, वॉशरूमनि जी जेका खोट आहे, उहा स्वीपर वग़ैरह जी जेका खोट आहे स्कूलनि जे अंदरि जेका आहे उहा पूरी कई वञे, उस्तादनि जी खोट पूरी कई वञे ऐं स्कूल हलाए ॾिना वञनि त वधीक पिया। अॼु तइलीम जो ॾींहुं आहे ऐं असां सिंध हुकूमत खां ऐं डीसी दादू खां गुज़ारिश कयासीं त जेके बि ॿाराड़ी में स्कूल जेके बंदि पिया आहिनि उन्हनि खे खोलाया वञनि ऐं असां वालिदिन खे जेके वालिदिन आहिनि उन्हनि पंहिंजे ॿारनि खे हिदायत कनि त स्कूल में पढ़नि ऐं तइलीम लाज़मी आहे। तइलीम हूंदी त असां अॻिते वधी सघंदासीं, असां पंहिंजो मुस्तक़िल ठाहे सघंदासीं। तालीम ते असरु पियो आहे ॾाढो हिन कोरोना वायरस जे करे ऐं आउं त ईअं चवंदुसि त जॾहिं बस में 100 माण्हू सफ़र करे था सघनि ऐं वॾा वॾा जलसा थी था सघनि जंहिंमें लखे माण्हू था अचनि त पोइ असांजी तालीम ते छो धाड़ो थो वञे। को मुस्बत अमल तयारु करे ऐं तालीम मुहैया कई वञे ऐं जेके डिमांड्स आहिनि, जेके ज़रूरतूं आहिनि असांजे इदारे जूं, स्कूलनि में फर्नीचर कोन्हनि, जा उस्ताद कोन्हनि, जा बिजलियूं कोन्हनि, या खोड़ अहिड़ियूं सहूलियतूं न आहिनि, उहे मुहैया कनि असांजी तालीम खे बहितर बणाइनि। इन सां गॾु इहो बि चवंदुसि त वालिदैन ऐं उस्ताद इहे बि पाण खे कुझु राय अमल में आणनि, छो जो उस्ताद जो वॾो किरदारु ऐं वालिदैन जो। इन करे असांजा जेको सो तालीम मज़बूत थी सघे थी। तालीम जे हवाले सां आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे ऐं हिन ॾींहं जे निस्बत सां हीअ जेका जागरता रैली कढी वई आहे त असांजो माना हुकूमत सिंध खां वठी पाकिस्तान जी हुकूमत खां मुतालबो आहे